जुमला ठाहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अचो त अखरनि मां आवाज़ ठाहियूं, आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहियूं ऐं लफ़्ज़नि मां जुमला ठाहियूं। अखर हे वा, हेवा पेशा हू, अलफ वा पेशा ऊ जी आवाज़ वारी पटीअ जो आवाज़ आहे हू। अखर ड्रे वा ड़े ये आवाज़ ड्रो ड़े बा आवाज़ आहिनि ड्रे वा ड्रो ड़े ड़े ड्रोड़े। अखर थे वा आवाज़ थो थेवा थो। अखर पे जे आवाज़ पुज लफ्ज़ पुज। अखर ते आवाज़ त। अखर शी हे ये आवाज़ स ही बा आवाज़ आहिनि सिंध बरस हाय दे ही सही। जुमला हू ड्रोड़े थो। पुज त सही। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। जुमला ठाहियो।